सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो हुज़ूर लगारिया आहे। हिन वक़्तु असां नवीद एंड नोमान एग्रीकल्चर फॉर्म ते मौजूदु आहियूं। हिन वीडियो में असां तव्हांखे हिक ई जॻह ते हिकु फ़सुलु लॻल आहे, उन में फ़र्क़ु तव्हांखे असां ॾेखारींदासीं ऐं गॾो गॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहो फ़र्क़ु छाजे लाइ हिन फ़सुल में पैदा थियो आहे। सो हीअ नंढड़ी इंफॉर्मेशन तव्हां सां शेयर कयूं था। जेकॾहिं असां कैमरा ज़रिए ॾेखारे सघूं त हिन वक़्तु असां वटि हिते वडफ़ लॻल आहे। सो वडफ़ जेकॾहिं कैमरा ज़रिए थोरो कैमरा खे हीअ वडफ़ असां वटि लॻल आहे ऐं हिन वडफ़ जी जेका साइज़ आहे उहा तव्हांजे साम्हूं तव्हांखे नज़र ईंदी हूंदी त केतिरी जी ग्रोथ आहे, केतिरी जी हाइट आहे। अञा बि थोरो अॻिते जेकॾहिं ॿूटा असां ॾेखारूं त हिन खां बि हू ॿूटा तमामु नंढा आहिनि। हाणे इहो फ़र्क़ु असां ॿुधायूं था त एक्चुअली कहिड़ो अचे पियो। जी दोस्तो, त ॾिसो, सिर्फ़ु हिकिड़े खिरे जो फ़र्क़ु आहे। हुन पासे खिरे जे हुन पासे जेका वडफ़ आहे उहा साइज़ में तमामु नंढी आहे, क़द तमामु उनजो नंढो आहे। ऐं वरी खिरे जे हिन पासे जेको वडफ़ आहे, कुझु ॿूटा तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। ॾिसो ही साइज़ में केतिरा वॾा आहिनि, मैच्योर थी चुका आहिनि, हिन में फ्लोरिंग ते अची विया आहिनि। हाणे हिन में गुल बि लॻी वियो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ ही गुल वॾो बि थी वेंदो, पर हुनखे अञा टाइम लॻंदो। सबबु इहो आहे त हू जेके ॿूटा आहिनि उहे थोरा हेठि उन्हनि जी वेर थी वई हुई ऐं हिननि जी थोरे मथे वेर ठही हुई। ही खिरिया बेसिकली थोरा मथे हुआ, त जेतिरो बि असां पाणी ॾींदा हुआसीं हिन पासे पाणी घटि ईंदो हो ऐं हुन पासे पाणी थोरो वधीक अची वेंदो हो। वधीक पाणी बि नुक़सानु ॾींदो आहे फ़सुलनि खे। घटि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कुझु अहिड़ा फ़सुल हूंदा आहिनि जंहिंखे ख़ाली सेमे जी ज़रूरत हूंदी आहे, ख़ाली जेको पाणी जो सैलाब हूंदो आहे उनजी ज़रूरत हूंदी आहे, वधीक पाणी जी ज़रूरत न हूंदी आहे। हू पंहिंजी जेका ज़रूरत जो पाणी हूंदो आहे उन सैलाब मञा खणी वठंदा आहिनि। ऐं जंहिं पासे पाणी वधीक अची वेंदो आहे उहो ज़रूरत जो पाणी त खणंदा ई खणंदा आहिनि, पर एतिरो पाणी उते अची वेंदो आहे उहो पाणी वधीक उन्हनि खे बीमार कंदो आहे प्लांट्स खे। इन करे ही जेके पौधा आहिनि या जेके प्लांट्स आहिनि हिननि खे खुराक घणी जेका मिली आहे उन बि हिनखे नुक़सानु ॾिनो आहे, माना हुनजी ग्रोथ एतिरी ख़ासि कोन्हे ठही। ऐं हिन पासे तव्हां ॾिसंदो हिन में हिनजी ग्रोथ तमामु सुठी ठही आहे। सो अक्सर जेके आबादगार दोस्त आहिनि उहे छा कंदा आहिनि त पाणी तमामु घणो ॾींदा आहिनि। कोशिशि इहा हूंदी आहे त प्लांट्स हेठि लॻायूं ऐं पाणी तमामु घणो अचे, बार बार पाणी ॾींदा आहिनि। तो उन्हनि जी सोच इहा हूंदी आहे त असांजो जेको ॿूटो आहे उहो यकदमि सुधरी ईंदो, यकदमि उनजी सुठी ग्रोथ थींदी, पर नतीजो उबतो निकिरंदो आहे। प्लांट सुधरे त कोन थो, उनजी ग्रोथ सुठी त कोन थी अचे, बल्कि प्लांट ख़राबु थी वेंदा आहिनि। त असां वटि बि हिकिड़ो तजुर्बो थियो आहे, सोचियोसीं भई तव्हां सां बि शेयर कयूं। महिरबानी।